ज़ुहैब साहब अवां खां आगाज़ कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जे जेको मुश्तरका जेको पार्लियामेंट जो इजलास थियो उन में उन्हनि ख़िताब कयो आहे ऐं वाज़े तौरु उन्हनि कैनालनि जी मुखालिफ़त कई आहे। अॼु जे सदर ज़रदारी जे बयान खां पोइ अवां छा पिया सम्झो त वफ़ाक़ ते हाणे हिन मनसूबे जे पोयां केतिरो असरु पवंदो, केतिरो दबाव पवंदो? इहो सनला ॿिनि तरफ़ो दबाव पवणु घुरिजे। उहो हिकु त इहा जेका ॻाल्हि आहे, इहो जेको बयानु आहे या इहो जेको नैरेटिव आहे, इहो कंहिं आम सियासी अॻुवाण जो न बल्कि हिन मुल्क जे सदर जो आहे। तंहिं करे हिकिड़ो त इहो ज़रूरु प्रेशर वफ़ाक़ी हुकूमत ते वञणु खपे त हिन मुल्क जो सदर इन क़िस्म जी ॻाल्हि करे रहियो आहे ऐं उन कैनालनि जी मुखालिफ़त करे रहियो आहे। ऐं ॿियो त उहा पार्टी जंहिंजे कुलनि ते ई हुकूमत हली रही आहे, जंहिंजे सहारे ते हुकूमत बीठल आहे, उनजो जेको चेयरमैन आहे उहो इहा ॻाल्हि करे रहियो आहे, को चेयरमैन। त मुंहिंजे ख़्याल में अॼु ज़रदारी साहिब जी जेका तक़रीर हुई उनमें खोड़ सारियूं शयूं हुयूं। इहा नओं पार्लियामानी साल हूंदो आहे त उनमें सदर खे गॾियल पार्लियामेंट खे ख़िताबु करिणो हूंदो आहे ऐं इहा हिकिड़ी रिवायत आहे, कानून आइनी घुरिज आहे। उहा आइनी घुरिज हुई ऐं इन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे वहम गुमान में बि न हुयो त को इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि तक़रीर में ईंदियूं। ऐं ज़रदारी साहिब जी जेका अॼु तक़रीर हुई उनजा खोड़ सारा मुख़्तलिफ़ पासा आहिनि, पर जेके माज़ी में जेके बि सदर आया आहिनि उन्हनि जूं जेके बि जॉइंट सेशन खे जेके स्पीचिस आहिनि उनखां ही ॾाढी डिफरेंट हुई। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायो आहे हुन, जेके अंदरूनी मामला आहिनि, जेके परॾेही मामला आहिनि, मुल्क में दहशतगर्दी आहे उन ते ॻाल्हाई, या ॿिया जेके बि अमन अमान जी सूरत हाल ते ॻाल्हाई, मईशत ते ॻाल्हाई, खोड़ सारे मामलनि ते ॻाल्हाए। ऐं पोइ उनखां पोइ ज़रदारी साहिब जेको पाणी जो इशू आहे उन ते ॻाल्हाए। उहो सिंध जो त हुई बि जियापे जो मामिलो आहे त सदर साहिबु ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां चइनि पंजनि जुमलनि में हिकु त इहो वाज़े करे छॾियो त पीपल्स पार्टी सदर ज़रदारी इन कैनालनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाए छॾियईं त हाणे इहो बाल जेको आहे उहो शहबाज़ शरीफ़ जी कोर्ट में आहे। हाणे वफ़ाक़ी हुकूमत इनखे कीअं ॾिसे थी। हाणे हिते जेका अॼु ज़रदारी साहिब जी स्पीच में जेका हिकिड़ी शइ उहा आउं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइण बि चाहियां थो, सवले नमूने सां सम्झाइण बि चाहियां थो त असां वटि बार बार इहा सोशल मीडिया ते ॻाल्हि पई थिए त भई सदर साहिबु पाण जेको आहे सो इन्हनि कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं हिकिड़ो पनो आहे जेको शेयर कयो पियो थो वञे त उनखे ॼण त मंज़ूरी जेको नोटिफिकेशन करे ज़ाहिर कयो पियो वञे त उहो बिल्कुलु बि नोटिफिकेशन न आहे, न ई वरी ऐवान सदर में को इन हवाले सां का मंज़ूरी ॾिनी वई हुई। हा, हिकिड़ो मुशावरती इजलास ज़रूरु थियो हुयो ऐं उहो गैर रस्मी इलाज हुयो, पंहिंजो इजलास हुयो ऐं जंहिंमें इन्हनि मामलनि ते बहस ज़रूरु थियो हुयो, पर इतफ़ाक़ न थियो हुयो। उहे मिनट्स आहिनि जेके कया पिया वञनि शइ। पर अॼु ज़रदारी साहिबु उहो हिकु त माना ऐलान करे छॾियो, मतिलबु त उनजी मुखालिफ़त करे छॾी। ॿियो इहो त ज़रदारी साहिबु लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त मां इहा अपील थो कयां त इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, छाकाणि त आसिफ ज़रदारी साहिबु सदर जी हैसियत में के एग्ज़ेक्टिव अख़्तियार नथो रखे। इहो वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे, एग्ज़ेक्टिव जो CCI जो अख़्तियार आहे। जेके बि अहिड़ा मनसूबा थींदा उनजी मंज़ूरी सदर ॾींदो कोन्हे। तंहिं करे अॼु ज़रदारी साहिब जे इन बयान खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त सिंध जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते इहो सम्झणु खपे त अहिड़े क़िस्म जी का बि मंज़ूरी ऐवान सदर में थी न आहे। जेकॾहिं मंज़ूरी थी हुजे त पोइ ज़रदारी साहिबु पाण पंहिंजे फ़ैसिले खे छो बि अची पार्लियामेंट जे आॾो ईअं डिनाए करे आहे। ॿी जेका मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी इंतिहाई जेको हिन में वज़न अची वियो आहे, मिसाल तौरु तव्हां ॾिसो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो मुख़्तलिफ़ बयान आया पे, वज़ीर आला जा आया पे, पीपल्स पार्टी जी बि सॼी क़यादत जा आया पे। ज़रदारी साहिबु 27 डिसंबर ते तक़रीर में इहो चयो हुयो त बाबा सभिनी सूबनि खे पंहिंजा हक़ मिलंदा ऐं तव्हां परेशान न थियो, तव्हांजा हक़ केर बि न फॿाईंदो। उनखां पोइ अॼु पहिरियों भेरो ज़रदारी साहिबु इहा स्पीच करे ऐं ऐलान कयो आहे त भई असां सिंधु दरिया ते वधीक डैम न ठाहिणु ॾींदासीं, असां हुनजा मुखालिफ़ आहियूं। त इहा ज़रदारी साहिबु ॻाल्हि कंहिं ॿाहिरि सियासी जलसे में तक़रीर में न कई आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿाहिरि मीडिया सां थिए हा, सियासी तक़रीर में थिए हा, त उहो सियासी तक़रीर जेको उन पार्टी जो रिकॉर्ड ज़रूरु थिए हा। पर ज़रदारी साहिबु इनखे पार्लियामेंट जे फ्लोर ते गॾियल असेंबली जे इजलास में बीह करे हाणे इनखे पाकिस्तान जी पार्लियामेनी तारीख़ में हिकु डॉक्यूमेंट करे छॾियो आहे। हिकु उनखे तारीख़ ठाहे छॾियो आहे त हिकिड़ो मुल्क जो सदर पंहिंजे सूबे जे पंहिंजे अवाम जे मफ़ादनि जे ख़ातिर बीठो ऐं हुन ते ॻाल्हायो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन इहो चयो आहे त मां सदर आहियां, रुॻो मां हिकिड़े सूबे जो सदर न आहियां, मूंखे चइनी सूबाई असेंबलियुनि क़ौमी असेंबली सेनेट वोट ॾिनो आहे, तंहिं करे मां सॼे मुल्क जो सदर आहियां ऐं सॼे मुल्क जे सदर जे तौर ते मां इहो चवां थो त अहिड़े क़िस्म जो मनसूबो न आणियो जंहिंसां सूबा कमज़ोर थियनि। ऐं हुन वफ़ाक़ खे चयो आहे तूं सूबनि खे गॾु वेही करे विहारे इन मसइले खे हल करे। त मुंहिंजे ख़्याल में ज़रदारी साहिबु इनखे
जीअं ई ॿिया बि माज़ी में अहिड़ा खोड़ सारा तारीख़ी कमु कंदो रहियो आहे, तंहिं करे हुनखे इंतज़ारु हुयो उन ॾींहं जो। अॼु उहो ॾींहुं आयो, हुन पार्लियामेंट जे फ्लोर ते हाणे इहो साबित करे छॾियो त हिकिड़ी वफ़ाक़ी सरकार हिकिड़ी होद ते क़ाइमु हुई ऐं मुल्क जे सदर पार्लियामेंट में बीही करे हुन होद जी मुखालिफ़त कई ऐं चयो त इहे कैनाल ठहणु न ॾींदासीं।